ॼामशोरो वेझो भाइरनि पारां नारीअ खे मुड़ुस खां ज़बरदस्ती धार करण जी कोशिश दौरान ज़ाल मुड़ुस ऐं संदसि माइटनि खे तशदुद जो निशानो बणायो वियो आहे। मुतासिरनि पारां एहतजाज कयो वियो। मदीना नगर में 6 हथियारबंदनि पोरियत अली जान चांडियो जे घर ते मुबैना हमलो करे नारी शाहिदा धीअ मुमताज़ चांडियो खे खंभण जी कोशिश कई। हथियारबंद नारी शाहिदा संदसि मुड़ुस अब्दुल वहीद चांडियो, माशूक चांडियो समेत मासूम ॿारनि ऐं औरतुनि खे तशदुद जो निशानो बणाइण दौरान रड़ियुनि ते पाड़े वारनि ऐं माइटनि जे गॾु थियण ते फायरिंग कंदा फरार थी विया। इतला बावजूदि ॼामशोरो पुलिस वाक़े वारे हंधि न पहुती, जॾहिं त मुतासिर धुर थाणे ते पहुती, पर पुलिस पोइ बि केस दाख़िल करण खां इनकार करे छॾियो। मुतासिर अब्दुल वहीद चांडियो ऐं संदसि ज़ाल शाहिदा एहतजाज कंदे चयो आहे त 8 महीना अॻु शाहिदा चांडियो सां शादी कई। माइट खेसि मूंखां अलॻि करणु चाहिनि था। नारीअ जो चवणु आहे त आउं पंहिंजे मुड़ुस वहीद सां गॾु रहणु चाहियां थी, पर घर भातियुनि मां ख़तरो आहे। एएसआई अली बख्श चांडियो पुलिस पोस्ट बी सेक्शन जो इंचार्ज पिणु आहे, जंहिं करे हमलो कंदड़नि जे खेसि सरपरस्ती हासिल आहे। असां क़तल थियण जे डप खां घर छॾे दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर थी विया आहियूं। उन्हनि आईजी सिंध, डीआईजी हैदराबाद ऐं एसएसपी ॼामशोरो खां मुतालबो कयो आहे त हमलो कंदड़ जवाबदारनि खे गिरफ़्तार करे संदनि सरपरस्ती कंदड़नि खे गिरफ़्तार करे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे।